अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में बलीकारा हुए असगर अली भट्ट। ख़बर शामिल कंदा हलूं तो कोहिस्तान के शहर करचात में प्रीमियर लीग टूर्नामेंट करचात किंग की टीम खटे वरतो। फाइनल मैच में कराची किंग टॉस खटे करचात किंग के बैटिंग की दावत ॾिनी, जंहिं पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 10 ओवरनि में 119 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें अकबर 75 रन्सूं जवाब में कराची किंग 10 ओवरनि में 100 रन्सूं ठाहे आउट थी वई। अहिड़ीअ तरह हिन साल हिन टूर्नामेंट जी चैंपियन किंग करचात जी टीम रही। महराज 3 विकेटूं वरितियूं, अकबर खे 75 रन्सनि ऐं 3 विकेटूं हासिल करण ते मैन ऑफ दी मैच हासिल कयो। उन मौक़े ते हिक तक़रीब में टूर्नामेंट में कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि समेत विनर ऐं रनर टीम खे ट्रॉफी ऐं इनाम ॾिना विया। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस।